मौला जो हिन घर में लखु सलवात थी आ, लखु सलवात जे सदके मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके अम्मा फातिमतो ज़हरा जो वास्तो थी रब पंतल पाक जे सदके असांजे मुल्क पाकिस्तान खे ऐं असांजे मुल्क जी पाक फ़ौज आर्मी खे ISI खे हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा। ओ मौला जेको बि मुंहिंजे वतन पाकिस्तान जो मुंदी दुश्मन आहे दुश्मन खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला मुझे मुल्क जी पाक फौज आर्मी सभनी इंटेलिजेंस इदारन के क़यामत ताईं मौला हर मोड़ ते कामयाबी फतेह इज़्ज़त अता फरमा। ओ मौला साईं पाक फौज जो जवान साईं कुर्बान अली मेतलो साईं अज महबूब जी घर में लखु सलवात पढ़ाई आ। ओ मौला अॼो की सलवात जे निस्बत पाक फौज जी हर मोड़ ते फतेह जे लाइ लखु सलवात पढ़ी वई आ। ओ मौला नबी साईं जे सदके असांजे वतन जी पाक फौज खे ऐं वतन पाकिस्तान खे ऐं वतन जी अवाम खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा। कुर्बान साईं जे बचड़न के साईं जे शहजादे के क़यामत ताईं आबाद फरमा। साईं फौजी हवलदार साईं मनता साईं के साईं जे पुटन के वॾो ऑफिसर बना। ओ मौला साईं गुलाम शबीर अब्बासी साईं साईं जा बच्चा पुट क़यामत ताईं आबाद फरमा। साईं गुलाम रसूल मंगी साईं जो जेको नंढड़ो चाक न आहे उनखे जल्दी सेहत ॾे ऐं इमाम सज्जाद जो वास्तो तिल खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला साईं उस्ताद साईं एडवोकेट शहबाज ॾिनो साईं खे उस्ताद इल्ताफ़ साईं खे ऐं जेके बि हिन दुआ में मेतला साईं जा माइट वेठा आहिनि इन्हनि सभिनी खे इन्हनि जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। रब जंहिं बि अॼु मूंखे कुर्बान साईं खे जंहिं बि दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार क़ुरान जे सदके महबूब जी उम्मत खे क़यामत ताईं फ़िरके वारियत खां बचा। ओ मौला ए करीम अॼु जंहिं कुर्बान अली साईं ऐं मूंखे दुआनि जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। कुर्बान साईं जे माल रिज़्क़ में रोज़ी इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बीमारनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।